ओ हिन दीन सां धोखो छो थो करी। दीन बचायो त हसन हुसैन आ जंहिं पाक नबियत तो कलमो पढ़ी। उहो नानो हसन हुसैन जो आ हिन दीन सां धोखो छो थो करी। दीन बचायो त हसन हुसैन आ जंहिं काबे जो थो तवाफ़ करी। उहा विलादत जाए अलीअ जिया अली काबो इश्क़ वारन जो। अली बाबो हसन हुसैन जो आ हिन दीन सां धोखो छो थो करी। दीन बचायो त हसन हुसैन आ जंहिं मस्जिद में थो निमाज़ पढ़ी। उहा शहादत जाए अलीअ जिया अली सोटो सोण रसूल जो आ। अली बाबो हसन हुसैन जो आ हिन दीन सां धोखो छो थो करी। दीन बचायो त हसन हुसैन आ जेका मस्जिद में तो आज़ान तुली। करबला में डिनी अली अकबर आ एड़ो मोज़िन कॾहिं थियो कोने जेड़ो बचेड़ो पाक हुसैन जो आ हिन दीन सां धोखो छो थो करी। दीन बचायो त हसन हुसैन आ इमाम बख्श पवर तोखे कहिड़ी ख़बर। चओ एहसान नबी अलीअ जो आ नबी बाबो पाक बतूल जो आ। अली बाबो हसन हुसैन जो आ हिन दीन सां धोखो छो थो करी। दीन बचायो त हसन हुसैन आ जंहिं पाक नबियत तो कलमो पढ़ी। उहो नानो हसन हुसैन जो आ।